अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼोको जेको प्रोग्राम आहे उहो आहे अपोज़िशन ऐं हुकूमत जे दरमियान जेके इख़्तिलाफ़ ऐं आम्हूं साम्हूं फेस टू फेस जेको हींअर तकरार हले पियो, उनखे तकरार बि चई सघूं था। ऐं इन लॉन्ग मार्च ऐं जेको आहे हुकूमत जो कयल किरदारु मौजूदा सिचुएशन में गवर्नमेंट जो छा किरदारु आहे ऐं अपोज़िशन पंहिंजा कहिड़ा लाया अमल जेको आहे करे पई, उन हवाले सां असां सवाल कंदासीं असांजो सीनियर रिपोर्टर ज़ोइब साहब खां। ज़ोइब साहब, हींअर सियासी जेका सूरत हाल आहे उन जे बारे में तव्हां ॿुधायो त हींअर छा थियण वारो आहे? हुकूमत घर थी वञे या जेको आहे अपोज़िशन पंहिंजी पूरी ताक़त सां जेको आहे मुज़ाहिरो करे हुकूमत वठणु चाहे थी? हाँ, ॾिसो न, सिके जा ॿई पासा इस्तेमालु थींदा। होॾां अपोज़िशन पंहिंजो सॼो ज़ोर लॻाईंदी, होॾां हुकूमत बि जेका आहे उहा पंहिंजो ज़ोर लॻाईंदी। ॿिन्ही जो हक़ आहे त उहो लॻाइनि। विच में सूरनि में वरी बि अवाम ईंदो। जेकॾहिं बेतमादी वारी रित कामयाब थी वञे त अपोज़िशन जेका आहे सा उहा हुकूमत में अची वेंदी। जेका हुकूमत आहे सा बेतमाद वारी रित खां पोइ उहा अपोज़िशन में अची वेंदी। जेकॾहिं अपोज़िशन हींअर हुकूमत में बि अचणु चाहे त पोइ वरी जेका हुकूमत हूंदी उहा अपोज़िशन में अचणु चाहींदी। इहे सवाल जेके आहिनि से अवाम खे हिकिड़ो दिमाग़ में किल हणियो बीठा आहिनि। त आउं सम्झां थो इन्हनि सभिनी शयुनि खे अवाम खे कुझु बि न आहे मिलणो। अवाम खे इहो 160-170 ते पेट्रोल मिलणो आहे ऐं बिजली जा बिल जेके आहिनि से उहे अञा उहे ई साॻी ईंदा। अवाम खे को बि अॼु ॾींहं ताईं बुनियादी सहूलियतूं असीं ॻाल्हि करियूं, पोइ कहिड़ी पार्टी हुजे, चाहे मुस्लिम लीग हुजे, चाहे पीपल्स पार्टी हुजे, चाहे JUI हुजे, पर आउं इन्हनि पार्टियुनि मां तवक़ात जेको आहे बुनियादी सहूलियतुनि जी घटि रखां थो। छा आहे जो हिते असांखे तक़रीबन पीपल्स पार्टी जी ॻाल्हि करियूं त 15 साल सिंध में हुकूमत कई आहे इन्हनि। वफ़ाक़ में जेको आहे सो 5 साल कई आहे, पर कुझु बि रिलीफ अवाम खे न आहे मिली सघियो। हिते असां वटि जेके ख़ुदि असांजी UC जा रोड आहिनि उहे 20 साल पुराणा आहिनि ऐं अञा ताईं उन्हनि खे हथु न आहे लाथो वियो। त हीअ ॾिसो न, का बि हॉस्पिटल आहे, ठीकु आहे, उहा बि जेका आहे सा डे में हले थी, नाइट में नथी हले। त इहे सभु शयूं छा आहे जो हुकूमत चेंज थी थियूं वञनि, पर इहे सहूलियतूं जेके आहिनि से अवाम खे न मिलियूं आहिनि, न मिलंदियूं। हा, तॾहिं मिली सघनि थियूं जॾहिं अवाम पाण जेको आहे सो टंग था लाहे करे उन्हनि माण्हुनि ॾे वञे ऐं उन्हनि माण्हुनि खे जिन खे कुर्सियुनि ते विहारे थो वरी उन्हनि खे गिथर मां झले। हींअर त इहे अपोज़िशन जेके आहिनि से अॻवान उहे ई हिननि खे अॻिते पोइते कनि पिया। त जीअं असांखे हुकूमत मिली वञे, अपोज़िशन चए थी ऐं हुकूमत चवे थी त असांजी हुकूमत ख़तमु न थिए। इहो हिकिड़ो सियासी ड्रामो आहे वॾो, पर अवाम खे कुझु बि न आहे मिलणो। न अवाम खे कल्ह कुझु मिलियो आहे, न कुझु मिलंदो, पर अवाम खे सिर्फ़ु एतिरो मिले जो अवाम खे बुनियादी सहूलियतुनि मां कुझु सहूलियतूं मिली वञनि, यानी कि पीअण जो साफ़ु पाणी आहे उहो मिली वञे, स्कूल जेको आहे सो सुठा मिली वञनि, उन्हनि में टीचर सुठा मिली वञनि, तालीमी मयार जेको आहे सो उहो मथे हलियो वञे। त इहे कुझु बुनियादी सहूलियतूं आहिनि। ऐं ॿियो महांगाई थी वई आहे, जेका अवाम जी ग़रीब मज़दूर जेको तबिको आहे उनजी जेको आहे सो रीढ़ जी हॾी जेका आहे उहा ॼणो त टुटी चुकी आहे। पर छा आहे जो हुकूमतूं इन्हनि ॻाल्हियुनि ते कंट्रोल बिल्कुलु बि नथियूं करे सघनि। ज़ोइब साहब, हिकिड़ो ॿियो सवाल कंदासीं त हींअर जेका पीपल पार्टी जो जेको लॉन्ग मार्च आहे, जेको हींअर लॉन्ग मार्च जी सूरत हाल में आहे, ऐं वरी कल्ह जेको ऐलान कयो आहे मौलाना फज़ल रहमान त जेको आहे असां बि लॉन्ग मार्च कंदासीं 28 मार्च ते। त पीपल पार्टी ऐं JUI जो मार्च जो छा इन में को फ़र्क़ु हूंदो या इहे मार्च में गॾु हूंदा? ॾिसो न, हीअ सियासी अॻुवान आहिनि, हर कंहिंजो नज़रियो हिकिड़ो पंहिंजो आहे, पर हीअ सिर्फ़ु असेंबली ऐं सेनेट ताईं हिक ॿिए खे साथ ॾियण जे लाइ आहिनि। तव्हां ॾिसो, सिंध में जेकॾहिं राशिद मामूद सुमरो साहिबु आहे, उहो जेको आहे सो NT आहे पीपल्स पार्टी जो। इन करे NT आहे त ॾिसे पियो सिंध में पीपल्स पार्टी ग़लति कमु कया आहिनि, जेकॾहिं कमु कया आहिनि त ग़लति कया आहिनि। ग़रीब मज़दूरनि खे जेको आहे सो उन्हनि ते FIR कटियूं आहिनि, उन्हनि खे तंग कयो थो वञे वॾेरनि सरदारनि जे हथां पुलिस जे ज़ोर ते। त इहे सभु सिस्टम जेको आहे सो हर माण्हू खे ख़बर आहे। त अवाम जेको आहे सो हाणे इन्हनि बौखलाहट नारनि में न ईंदो। बाक़ी JUI जेकॾहिं हुकूमत में अचे थी
त हिकिड़ो मिसाल जी तौरु असां हिकिड़ो पंहिंजे ईमानी तौर ते इहो चई सघूं था त कुझु न कुझु शफ़ाफ़ियत जेका आहे असां निज़ाम में लाज़मी अची सघे थी। अच्छा ज़ोएब साहिबु, तमामु बहितरीनु जवाबु। टियों सुवाल ज़ोएब साहिबु इहो आहे त जेका हींअर अपोज़िशन जो जेको जंहिं हवाले सां मार्च करे पई उहो आहे त वज़ीर अज़म खे कुर्सी तां लाहियूं, ऐं ॿियो जेको इहो आहे त जेको महांगाई त उरूज ते आहे, उन जो बि ऑप्शन जेको आहे अपोज़िशन रखे पई। उन खां अलावा अपोज़िशन जेको आहे ऐं करप्शन जे हवाले सां जेको आहे गवर्नमेंट तमामु घणो पंहिंजो जेको आहे नेब खे आर्डर बि जारी करे छॾिया त जेके करप्ट माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे सज़ा ॾिनी वञे। त हींअर वारी सूरत हाल में गवर्नमेंट छा हिननि खे NRO ॾींदी अगरि जे उहो लॉन्ग मार्च या जेको एहतिजाज वग़ैरह न कनि त? ॾिसो न, प्राइम मिनिस्टर साहिबु वाज़े तौर ते चई छॾियो आहे त असां NRO न ॾींदासीं कंहिं बि सूरत में, चाहे असांखे घरु वञिणो पवे त असां घरु हलिया वेंदासीं, बाक़ी NRO असां कोन ॾींदासीं। चाहे हीअ हिकिड़ो बादशाहत इन्हनि कई आहे, हुकूमतूं हर 5 साल खां पोइ हुकूमत कनि था, उहे साॻिया ख़ानदान वेठा आहिनि। अवाम खे अॼु ॾींहं ताईं सवाइ खोखलनि नारनि जे कुझु बि न आहे मिलियो। कंहिं बि पार्टी पाकिस्तान में 70-72 सालनि जी हिस्ट्री में का बि अहिड़ी पार्टी नाहे आई जंहिं अवाम खे इंसाफ़ मुहैया कयो हुजे पंहिंजे दर ते। हिकु बि बुनियादी सहूलियत नाहे मिली सघी। ऐं सम्झां थो हीअ लॉन्ग मार्च इहो सभु हर कंहिंखे पंहिंजो पाण बचाइण जे ख़ातिर जेको आहे सो कया पिया वञनि, बाक़ी अवाम खे को बि रिलीफ नाहे मिलणो। अवाम जेको आहे सो पंहिंजी महिनत जेका आहे सा उहा मज़दूरी पंहिंजे जेके कमकार आहिनि उन्हनि ते ई ध्यानु ॾिए, बाक़ी हीअ लॉन्ग मार्च ऐं हीअ बूट मार्च इहे कुझु कोन करे सघंदा। जी ज़ोएब साहिबु, तमामु बहितरीनु जवाबु। सामिन, अॼोको प्रोग्राम जेको आहे इख़्तिताम ते रखूं था ऐं जेको आहे वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में असां ज़रूरु हाज़िर थींदासीं। असांखे जो इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।